अस्सलाम वालेकुम। उम्मीद है त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अल्लाह जो करम आहे, असीं ठीकु आहियूं। त अॼु मां मंझंदि जे मानी में ठाहियां पई चिकन पुलाव। चांवर पुसाए रखिया आहिनि ऐं चिकन में पाणी विधो आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं था। चिकन में बॉयल ईंदो त हिन में असां चांवर विझंदासीं। ऐं अॼु जो असांजे ब्लॉग जो आगाज़ शुरूआत थी आहे मंझंदि जे मानीअ खां, चिकन पुलाव खां। उम्मीद त तव्हां सभिनि खे पसंदि ईंदो। सभु सिंक वग़ैरह साफ़ु आहिनि ऐं हीअ मां हाणे हिकु सो लाहे रखियो त हिनखे वॉश कंदसि हींअर। ऐं थां धां सभु धोई छॾिया आहिनि। बेसिकली ॻाल्हि इहा आहे त ॿार उथंदा आहिनि देरि सां। ॿारनि उथी ऐं नाश्तो कयो आहे 1 बजे ऐं हाणे टाइम थिए पियो 2:30। हाणे मां चांवर हिनखे विझी ऐं मां दम ते रखी ऐं नमाज़ पढ़ंदसि ॿिए जी ज़हर जी नमाज़। ऐं ब्लॉग पसंदि अचे त उनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं जेकॾहिं ज़्यादा बि पसंदि अचे त उनखे सब्सक्राइब कजो। हीअ मुंहिंजे किचन जी खिड़की आहे, दरी आहे जेका ॿाहिरि खुले थी असांजे अंगण में सहन में। माशाल्लाह सुठो लुक ॾिए पई। ऐं हलो त तव्हांखे ॿाहिरि ॾेखारियूं था। ऐं हीअ आहे जेका मानी असां वटि बचे थी पवे। ॿार ज़रा ज़रा बचाइनि था त वॾा त कोन था बचाइनि, ॿारनि जा ज़रा ज़रा आहिनि। त हीअ मुंहिंजो पुटु खणी वेंदो आहे ड्यूटी ते ऐं उते पखियुनि परिंदनि कुतनि ॿिलनि खे वञी ॾींदो आहे, जेको तमामु घणो सवाब जो कमु आहे। ऐं कुझु औरतूं हिनखे सुकाए विकिणी ऐं प्याला ऐं 3 दॿे वारे खे ॾेई ॿियो कुझु सामान वठंदियूं आहिनि। सो असां हिनखे थोरो पाणी विझी ॾींदा आहियूंसि नरम करे त जीअं हू पखी परिंदा खाई वञनि। जेसि ताईं पाणी चांवरनि जो बॉयल थिए उबरी अचे तेसि ताईं थोरो ॿाहिरि तव्हांखे व्यू ॾींदासीं। हीअ असांजी टंकी आहे जेका हाणे वहे पई। ॾिसो हीअ भरिजी वई आहे। हीअ अंब जो वणु, मासी कपिड़ा हिते ई वॉश कंदी आहे। ॾिसो केॾीमहिल उस निकिरे थी त केॾीमहिल छांव थी वञे, झुड़ अची थो वञे सिज जे साम्हूं। पर उस निकिरे त तमामु बहितरु आहे। जीअं घरनि में घिम घणी थी वई आहे, छो त हिते ॿूटा आहिनि, वण आहिनि, लान आहे, उन जे करे घिम घणी थी रहे हिते। हीअ असांजा पपीता ॿूटा आहिनि असांजा, पहिरें बि ॾेखारे चुकी आहियां। हीअ लान आहे। ॾिसो कल्ह असांजो माली इन लान खे कटे वियो आहे। ऐं कटिंग तमामु प्यारी पई लॻे। मां हींअर ॿाहिरि नथी अची सघां ऐं उस लॻी पई आहे तमामु घणी ऐं खाधो पई पचायां इन जे करे। कीअं लॻो तव्हांखे असांजो हे लान? हमेशह मां तव्हांखे ॾेखारींदी आहियां, तक़रीबन ही पासो बि ॾेखारींदी आहियां, हे पासो बि ॾेखारींदी आहियां। हेॾे केला आहिनि थिया जेके मां तव्हांखे पोइ ॾेखारींदसि। केलनि जो ॿूटो आहे हिते, उन में केला थिया आहिनि। पाणी बॉयल थी वियो ऐं हाणे विझूं था हिन में चांवर। असां हिन में सावा धाणा ऐं पुदीनो विझी छॾियो आहे। बसि थोरो पाणी आहे ऐं हिनखे थोरी तेज़ बाहि कंदासीं त पाणी ख़ुश्क थिए, पोइ रखंदासीं हिनखे दम ते। जी चांवरनि खे असां दम ते रखी छॾियोसीं ऐं हाणे मां वेंदसि नमाज़ पढ़णु ॿिए जी। न त नमाज़ विच में पढ़ां त मूंखे जेको सो इहो हुजे हर उनो त जेको सो चांवर लॻी त न विया, चांवर पची त न विया, कुझु न थियो, फलाण थियो, टीर थियो, पोइ नमाज़ ई न थिए हा। इन करे हाणे आराम सां नमाज़ पढ़ी अची ऐं पोइ मानी ॾींदसि ॿारनि खे। हीअ ठाहियां पई रायतो ऐं हिन में थोरा सा विझंदसि जीरो कुटे। बसि हीअ दही तयारु आहे असांजी रायते जे लाइ। चांवर रेडी थी विया आहिनि। मां हिनजी बाहि बंदि करे छॾी आहे। मां हिन में थोरो फूड कलर विधो हो त जीअं ॿारनि खे सुठो लॻे ऐं ॿार सही तरह सां खाइनि। बसि मां हिनखे मिक्स करे छॾियो आहे
हाणे बसि मुंहिंजो पुटु ईंदो हाणे त सभु खाईंदा। जी नमाज़ पढ़ी छॾी ऐं खाधो बि लॻायो आहे ऐं पुट जे इंतज़ार में वेठा हुआसीं ड्यूटी खां अचे सो उहो अची वियो आहे। अक्सर करे मां खां वीडियो विसरी वेंदी आहे ठाहिण जॾहिं खाधो खाईंदा आहियूं, छो त ॿार जेको सो जल्दी कंदा आहिनि बुख लॻी आहे सो इन करे अध में मूंखे यादि अची वियो त मां पुलाउ पचायो त आहे पर अञा जेको सो ॾेखारियो न आहे त माशाल्लाह सभिनि खे पसंदि अची वियो ऐं पुटु बि अची वियो आहे, पुट खे बि पसंदि अची वियो। सभिनी माशाल्लाह सां पेट भरे खाधो ऐं असीं न वॾा खाई रहिया आहियूं। वीडियो पसंदि अचे त लाइक कयो पर कमेंट्स ज़रूरु कयो, कमेंट्स कोन था कयो, कमेंट्स सुठा सुठा कयो।